जय श्री झूलेलाल। अमित बघेल जे मथां हिन वक़्तु ताज़ा ख़बर इहा बि अचे, माननीय सुप्रीम कोर्ट बि हुनजी अग्रिम ज़मानत जी याचिका खे ख़ारिज कए छॾियो आहे। बसि एतिरो ई न, हुनखे घणेई दड़का बि पिया आहिनि ऐं माननीय सुप्रीम कोर्ट बि इहो चयो आहे कि हुन जो भाषा जो यूज़ कयो आहे समाज लाइ ऐं देवी देवताउनि लाइ, उहो अभद्र आहे। एतिरो ई न, हुनखे फटकार लॻाए इहो बि चयो, हाणे तूं पूरे भारत जी भ्रमण कर ऐं जिते जिते तुंहिंजे लाइ FIR थियल आहिनि हुते हुते पुलिस जे साम्हूं तूं पेश बि थी। त ही साफ़ नज़र थो अचे, जॾहिं माननीय सुप्रीम कोर्ट बि चई छॾियो कि हुन अभद्र भाषा जो प्रयोग कयो आहे त उहो केतिरो ग़लति आहे। अमित बघेल जो ही कमु कयो, हुन सां असांखे हिकु शइ ॿी पतो पई कि असांजे समाज में हिकु अहिड़ी कोई राष्ट्रीय स्तर ते संस्था न हुई जंहिंसां अमित बघेल जे मथां 24 कलाक जे अंदरि कोई न कोई एक्शन थिए। ही ॾाढो वॾो ड्रॉप बैक असांखे नज़र आयो। चवंदा आहिनि न, असांजो कॾहिं वक़्तु बेकार थो अचे त असांजी असल शिकिल असांखे ॾेखारे वेंदो आहे कि असां वटि केतिरो दमख़म आहे, असां पंहिंजी केतिरी तयारियुनि में सही हुआसीं। त ही नज़र थो अचे असां वटि हिकु राष्ट्रीय स्तर ते असांजी अहिड़ी कोई संस्था कान आहे जंहिंजो सरकार जे मथां दबाव ठही सघे। हूअं त निजी तौर ते त कई आहिनि जा पंहिंजा संपर्क हूंदा आहिनि सरकार में, पर उहो सरकार जे मथां दबाव न ठाहे पाईंदा आहिनि, छोकी निजी संपर्क त निजी संपर्क आहिनि, पर असल दबाव समाज जी एकजुटता सां ई थींदो आहे। ॿी ॻाल्हि ॾिसण आई, भले ई असां सिंधी घणेई पंथनि में बटिया पिया हुजूं, पर चवंदा आहिनि कहावत आहे, खून खून को पुकारता है। त इहा ॻाल्हि हीअं नज़र आई कि जो माण्हू भॻवान झूलेलाल जी पूॼा न कंदा हुआ, जो माण्हू भॻवान झूलेलाल जी तस्वीर जंहिंजे घर में न हुई, हू बि हिन में बढ़ चढ़ के हिसो वरितो। हुननि बि रैलियुनि में हुनजे अमित बघेल जे विरोध में, छोकी हुननि जो बि अंदरि सड़ियो हिन ॻाल्हियुनि खां। पूरे भारत देश जो सिंधी गॾु थियो त उहो भॻवान झूलेलाल जे नाले ते थियो। इहा ॾाढी वॾी असां लाइ जीत जी ॻाल्हि हुई। अमित बघेल खे त माननीय सुप्रीम कोर्ट बि लताड़ो आहे ऐं अॼु न सुभाणे पकड़ियो वेंदो, थी सघे तो माफ़ी बि घुरी लाए, पर अॼु बि कई शहरनि में सिर्फ़ु माण्हू विरोध करे ई रहिजी आहे, अञा तक हुनजे ख़िलाफ़ FIR न थी पई आहे। अगरि हुनजे मथां ॿी बि FIR थियनि थियूं ॿिए शहरनि में बि, त उहो ख़ुदि हिन चक्कर में लॻाए दुखी थी वेंदो। हुन माननीय सुप्रीम कोर्ट जे साम्हूं हिकु अर्जी रखी हुई कि सभिनि FIR खे क्लब करियो वञे ऐं छत्तीसगढ़ में किथे हिन जो हिकु जॻह मुक़दमो हलायो वञे, छोकी उहो छत्तीसगढ़ खां ॿाहिरि निकिरी नथो सघे। हुनखे पतो आहे, मां छत्तीसगढ़ खां ॿाहिरि वेंदसि त मुंहिंजो हश्र बुरो थी वेंदो। त हिन लाइ अॼु बि मैं माननीय सिंधी समाज जे पदाधिकारियुनि खे इहो चवंदुसि, जिते जिते FIR न थी पई आहे हुते कोशिशि करे करायो। ही जेका बचणु चाहे थो, हमेशह यादि रखे, इहो न, हिन जी विचारधारा वारा जेतिरा माण्हू हुजनि, के बि समाज देवी देवताउनि जे मथां उंगली खणण खां पहिरीं सोचनि। त ॾाढी वॾी इहा ॻाल्हि आहे कि असांखे हिकु पंहिंजी राष्ट्रीय स्तर ते संस्था खे या त कोई पुरानी संस्था हुजे हुनखे मजबूत करणो खपे, सभिनि सिंधियुनि खे गॾु थी करे, पंहिंजा निजी स्वार्थ भुलिजी करे, ऐं सिंधी समाज जी संस्था जॾहिं असांजी कोई मांग रखे त उहो दरकिनार न करे पाए सरकार। बसि एतिरो ई चवणु चाहींदुसि। जय श्री झूलेलाल।